Welcome to Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. लंदन में बैठ के फौज को कह रहा है कि बगावत करो आर्मी चीफ के खिलाफ। इससे ज्यादा बड़ा मुल्क का दुश्मन कौन हो सकता है? उसकी बेटी वो भी वही बात कर रही है, कोई और मुल्क होता आज उसको जेल में डालते, लेकिन यहाँ औरतों का हम एहतराम करते हैं, इसलिए वो उसको इजाजत है कि खुल के बात करे। जरदारी को जेल, नवाज शरीफ ने तो जेल में डाला, नवाज शरीफ के ऊपर केस जरदारी ने किए। आज दोनों इकट्ठे होके मेरे से एनआरओ मांग रहे हैं। जिस दिन मैंने अपनी कुर्सी बचाने के लिए इन डाकुओं को, जिस दिन मैंने एनआरओ दिया, मैं उस दिन अपनी मुल्क से सबसे बड़ी गद्दारी करूंगा। नवाज शरीफ आर्मी चीफ ऐं DG ISI खे हटाइण वारी ॻाल्हि करे फ़ौज खे पंहिंजी आर्मी ख़िलाफ़ बग़ावत करण लाइ वरगलाए रहियो आहे। उन खां वधीक मुल्क दुश्मन ॿियो केरु हूंदो? वज़ीर आज़म इमरान ख़ान जे सवात में जलसे के ख़िताब दौरान अपोजिशन ते छिती तनक़ीद। वज़ीर आज़म चयो आहे त लंडन में वेठल लुटेरो वॾो ड्रामो कयो त बीमार आहियां, अदलिया खे बि रहम अची वियो ऐं चयो त इमरान खेसि परदेह वञण ॾे। क़ौम जो पैसो लुटींदड़ नवाज शरीफ ऐं आसिफ ज़रदारी गॾिजी विया आहिनि त एनआरओ मिले। कुर्सी बचाइण लाइ खेनि एनआरओ ॾिनो त उहा मुल्क सां सभ खां वॾी गद्दारी हूंदी। जलसे के ख़िताब में वज़ीर आज़म चयो त मरियम नवाज़ बि फ़ौज ख़िलाफ़ पंहिंजे वाले जी ॿोली ॻाल्हाए रही आहे। पाकिस्तान में औरतुनि खे मान ॾिनो वेंदो आहे, तंहिं करे मरियम खे ॻाल्हाइण जी इजाज़त आहे। इमरान ख़ान फ़ौज जो नालो वठी जेका सियासत करे रहियो आहे उहा क़ौमी इदारनि जे तशख़्ख़ुस खे ख़राब करण जी कोशिश आहे। नवाज़ लीग अॻवाननि जो वज़ीर आज़म जी तक़रीर ते रद्द अमल। अहसन इक़बाल चयो आहे त इमरान ख़ान फ़ौज खे तकरारी बणाइण जी कोशिश करे रहियो आहे, हू फ़ौज जो तर्जुमान बणजण जी कोशिश न करे। फ़ौज खे जवाब या बयानु ॾियणो आहे त उन वटि ISPR जहिड़ो तर्जुमान इदारो मौजूदु आहे। सिलेक्टेड वज़ीर आज़म खां केर बि एनआरओ नथो घुरे ऐं न ई हू ॾेई सघे थो। इमरान ख़ान जी तक़रीर ॿुधी वाज़े थिए थो त खेसि अवामी तकलीफ़ुनि जो को बि अहसासु नाहे, रुॻो लेक्चर ॾेई हलियो वञे थो। जलसनि में फ़ौजी क़यादत जो नालो वठणु नवाज शरीफ जो ज़ाती फ़ैसिलो हो, लाज़मी आहे। नवाज शरीफ बिना सबूतनि जे नालो न वरितो हूंदो। इंतज़ारु आहे त नवाज शरीफ कॾहिं तो सबूत पेश करे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PDM जी एजेंडा तयारु करण वक़्तु नवाज़ लीग फ़ौजी क़यादत जा नाला न वरिता हुआ। APC में इतफ़ाक़ थियो हो त कंहिं इदारे जो नालो वठण बदिरां एस्टेब्लिशमेंट चयो वेंदो। गुजरावाला वारे जलसे में नवाज शरीफ जी तक़रीर दौरान फ़ौजी क़यादत जा नाला ॿुधी धचको लॻो। आम तौर ते असां जलसनि में अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदा आहियूं। मियां नवाज शरीफ जी पंहिंजी पार्टी आहे, उनखे आऊं कंट्रोल नथो करे सघां। बरतानवी ख़ाबरू इदारे खे ख़ुसूसी इंटरव्यू दौरान बिलावल चयो त PDM जे क़तई इहो मुतालबो नाहे त फ़ौजी क़यादत उहिदे तां हथु खणी वञे। इमरान ख़ान जी हुकूमत आणण जी ज़िमेवारी कंहिं हिकु माण्हू ते नथी विझी सघिजे। चाहियूं था त पाकिस्तान में हर इदारो पंहिंजो कमु करे। बिलावल भुट्टो जे बयान PDM जी ताबूत में आख़िरी कोकू हणी छॾियो। पंजाब जी सुनसमा वारी सलाहकार फिरदौस आशिक़ अवान चयो आहे त फर्ज़ंद ज़रदारी पाण खे नवाज़ लीग जे बयानीअ खां धार करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ बिलावल भुट्टो जे इंटरव्यू ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो त पीपल्स पार्टी सूदो का बि जमात नवाज़ शरीफ जे बयानीअ जो हिसो नाहे। नवाज़ शरीफ जे बयानीअ सां PDM ते नाकारी असर पिया थी सघे थो त पेशावर वारो जलसो मुलतवी थी वञे। अपोजिशन जमातूं नवाज़ शरीफ जे बयानीअ जो साथ न ॾिनियूं। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मूं अॻु ई चयो हो त PDM जे फूकड़े मां हवा निकिरी वेंदी। नवाज़ शरीफ सां का बि पार्टी गॾु न रही सघंदी। हुन पंहिंजे पेरनि ते पाण कुहाड़ो हयो आहे। मरियम नवाज़ जे तर्जुमान ऐं नवाज़ लीग अॻवान तरफ़ां नवाज़ शरीफ जी तक़रीर जे बारे में बिलावल भुट्टो जो बयानु संदसि ज़ाती राय करार। मोहम्मद ज़ुबैर चयो आहे त गुजरावाला वारे जलसे में नवाज़ शरीफ तजुर्बे जे बुनियाद ते ॻाल्हि कई, जंहिं तजुर्बे मां नवाज़ लीग गुज़री। पीपल्स पार्टी खे उहो तजुर्बो न रहियो आहे। नवाज़ लीग सम्झे थी त मुल्क में सिविलियन बालादस्ती लाइ अवाम खे अहिड़नि तजुर्बनि खां आगाह करणु घुरिजे। बिलावल भुट्टो जे इंटरव्यू ते रद्द अमल ज़ाहिर कंदे नवाज़ लीग अॻवान चयो
त पीपल्स पार्टी PDM जी अहम इतिहादी आहे। नवाज़ शरीफ जे बयान बाबति बिलावल भुट्टो पंहिंजी राय ॾिनी हुई। काफ लीग के सदर चौधरी शुजात हुसैन की तबियत ओचितो ख़राब थी वही। लाहौर की सर्विसिस अस्पताल मुंतकिल। ज़रियन मौजिब अस्पताल के डॉक्टर्स चौधरी शुजात हुसैन की तबियत घंटी जोगी करार ॾेई छॾी। संदसि इलाज जारी। PTI अगवान जहांगीर तरीन 7 महीननि बाद लंडन का ॾे वापस पहुची वियो। जहांगीर तरीन संदसि घरवारी निजी उड़ान ज़रिए लाहौर एयरपोर्ट पहुता। PTI जो को भी अगवान एयरपोर्ट न पहुतो। वेझनि दोस्तनि जहांगीर तरीन की आजियां कई। एयरपोर्ट ॿाहिरां मीडिया से मुख़्तसर ॻाल्हाईंदे जहांगीर तरीन चयो त फ़िलहाल आराम कंदुसि। कुछ ॾींहंनि ताईं कंहिं बि सरगर्मी में हिस्सो न वठंदुसि। इलाज लाइ ॿाहिरि वियो हुअसि। अपोजिशन जो कम इल्ज़ाम लगाइण आहे। जवाब ॾियणु ज़रूरी नथो सम्झां। मूं समूरो कारोबार शफ़ाफ़ नमूने कयो आहे। अमेरिका में सदारती चूंडनि लाइ पोलिंग के 3 ॾींहं गुज़रण बावजूद नए सदर जो फ़ैसिलो न थियो। उम्मीदवारनि लाइ गैर मामूली अहमियत रखंदड़ 5 रियासतुनि में वोटनि जी ॻणप सुस्त रफ़्तारी जी शिकार। जॉर्जिया में 99% वोटनि जी ॻणप मुकमल। जो बाइडन के ट्रंप मथा 900 वोटनि जी सरसी हासिल। रुगो कुछ हज़ार वोटनि जी ॻणप रहियल। ट्रंप दावा कई आहे त कानूनी तौर वोट ॻणिया वञनि त तारीख़ी कामयाबी हासिल करे चुको आहियां। सदारती चूंडनि में मिली भगत सां धांधली कई वई। धोखे सां कामयाबी जी रोड खां ॿाहिरि करण ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जारी रखंदुसि। डेमोक्रेट उम्मीदवार पंहिंजी कामयाबी लाइ पुरुमीद। जो बाइडन अवाम खे पुरसुकून रहण जी अपील कंदे चयो आहे त हर वोट शुमार थियणु घुरिजे। पक आहे त वोटुनि जी ॻणप पूरी थियण बाद मूंखे कामयाब करार ॾिनो वेंदो। सिंध सरकार सूबे सूदो समूरे मुल्क में कणक बहरान जो ज़िम्मेवार वफ़ाक़ के करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ी सरकार खां कणक जो इमदादी अघु 1400 रुपया फ़ी मण मुक़ररु करण वारे फ़ैसिले ते नज़रसानी जो मुतालबो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्सा वहाब चयो आहे त इमदादी अघु घटि मिलण सां आबादगार कणक जी पोखी घटाए छॾींदा। कणक इंपोर्ट करे परॾेही सीड़पकारनि खे फ़ाइदो ॾियण बदिरां मक़ामी आबादगारनि खे जाइज़ हक़ ॾिना वञनि। वफ़ाक़ी हुकूमत कणक जी पैदावार ऐं ज़ख़ीरे वारा टारगेट पूरा करण में नाकाम थी वई, जंहिं सबबि मुल्क में कणक जो बहरान पैदा थियो। बहरान मां वफ़ाक़ी हुकूमत जो ख़र्च हलाईंदड़ माफ़िया फ़ाइदो वठी रही आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्सा वहाब चयो त सिंध हुकूमत ज़मीनी हक़ीक़तनि खे नज़र में रखंदे कणक जो इमदादी अघु 2000 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जी तजवीज़ ॾिनी आहे। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस, एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जजिस और सीनियर सिविल जजिस के इजाफी अख्तियार ॾेई छॾिया। रजिस्ट्रार जो चवणु आहे त हाणे मातहत अदालतुनि जा जजिस कमर्शियल बुनियादनि ते दाख़िल थींदड़ नज़रसानी दरख़्वास्तुनि ते बि ॿुधणी करे सघंदा। कराची ओलह ज़िले जे 2 ऐं ॾखण ज़िले में हिकु एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे अख्तियार ॾिना पिया। रजिस्ट्रार मूजिबि सूबे जे समूरनि ज़िलनि में मॉडल सिविल एपलेट कोर्ट्स के भी इजाफी अख्तियार मिली विया। लाड़काणो में तालीम खाते अंदर जाली भर्तियुनि जो इंकशाफ। नायब सखर जांच शुरू कंदे तालीम खाते के अमलदारनि खे तलब करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त नायब सखर 2008 खां 2012 ताईं जाली IDs ठाहे पघारियूं जारी करण वारे मामले की जांच शुरू करे छॾी। लाड़काणो में तालीम खाते जो डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर 10 नवंबर ते रिकॉर्ड सूदो तलब। नायब ज़रियनि मूजिबि लाड़काणो में 300 खां वधीक जाली IDs ज़रिए क़ौमी नाणे खे नुक़सान पहुचायो वियो। सखर जी एहतसाब अदालत आमदनी का वधीक असासा रेफरेंस में सूबाई सलाहकार एजाज चकराणी सूदो ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि में अब्बास चकराणी, औरत लुबना, ठेकेदार अब्दुल रज़ाक बहरानी ॿिया शामिल। फ़र्द जुर्म लागू थियण बाद एहतसाब अदालत रेफरेंस ते ॿुधणी 24 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे पेश करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस शहदाद कोट में कॉलेज के प्रोफेसर ते तशद्दुद वारे वाक़े जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। कॉलेज एजुकेशन खाते खां तफ़सीली रिपोर्ट तलब। डायरेक्टर कॉलेजिस लाड़काणो कॉलेज के प्रिंसिपाल के रिपोर्ट पेश करण लाइ ख़त लिखी छॾियो। शहदाद कोट के डिग्री कॉलेज ॿाहिरां हमले दौरान हथियार बंदन प्रोफेसर अब्दुल जब्बार जुणेजो खे तशद्दुद जो निशानो बणायो हो। 5 ॾींहं अॻु पेश आयल वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा बि कया विया।
पुलिस केस में नामज़द 5 मां रुगो 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सघी। 3 जवाबदार अञा ताईं कानून जी पकड़ में न आया। डॉक्टर माहा जे केस में इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टर इरफान कुरैशी खे आजो करार ॾियण लाइ तयारियूं तेज़। ज़रियनि मूजिबि पुलिस डॉक्टर इरफान जो नालो चालान मां ख़ारिज करण जूं तयारियूं करे वरितियूं। डॉक्टर माहा जी भेण पुलिस आरो जमा करायल बयान में डॉक्टर इरफान कुरैशी मथां इल्ज़ाम हया हुआ। जांच दौरान ऑनलाइन टैक्सी ड्राइवर तरफ़ां ख़ुदकुशी वारे ॾींहुं माहा खे डॉक्टर इरफान कुरैशी जी क्लिनिक ते वठी वञण जी तस्दीक़। माहा जी भेण इल्ज़ाम हयो आहे त डॉक्टर इरफान माहा खे परेशान कंदो हो। संदसि क्लिनिक मथां हिकु कमरो ठहियलु आहे जिते हू माहा खे मनशियात ॾींदो हो। डॉक्टर इरफान इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त जांच में पुलिस सां सहकार करे रहियो आहियां ऐं 31 अगस्त ते अदालत में बि पेश थियो हुअसि। आरज़ू फातिमा जे अगवा केस में गिरफ़्तार जवाबदार अली अज़हर जी जिस्मानी रिमांड में 10 नवंबर ताईं बाद। कराची जी मक़ामी अदालत जवाबदार जी कोरोना टेस्ट कराइण जो बि हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान जांच ऑफिसर आगाह कयो त जवाबदार जी DNA टेस्ट कराइणी आहे। फरार थियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ बि कोशिश कई पई वञे। अदालत रिमांड वारी पुलिस जी सज़ा मंज़ूर कंदे चयो आहे त मामले जी आज़ाद जांच लाइ जिस्मानी रिमांड में वाद कई पई वञे। कराची में मुस्लमान थियण बाद पसंदि जो परिणो कंदड़ आरज़ू फातिमा जे वारसनि अज़हर अली ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल करायो हो। बेटन ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध बेदारी मार्च 3 ॾींहं बि मंज़िल तरफ़ रवाना हुआ। अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻुवाणी में निकितल मार्च जी हैदराबाद, मछियारी, भिरशा, खेवर, सेखार ऐं ॿियनि इलाइक़नि में शानदार आजिया। मार्च जे काफ़िलनि में औरतुनि सूदो, वॾे तइदाद में कारकुन शामिल। बेटन ऐं कानूनजर ते कब्ज़े ख़िलाफ़ नारेबाज़ी। अयाज़ लतीफ़ पलीजो चयो आहे त असीं जे वसीलनि ते कब्ज़े खे बर्दाश्त न कंदासीं। बेदारी मार्च जो मक़सदु नंढनि वॾनि शहरनि में सुजाॻी पैदा करणु आहे। हिकु साज़िश तहत कारूंझर ऐं बेटन सूदो ॿियनि वसीलनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। पीपल्स पार्टी हुकूमत बि उन साज़िश जो हिसो आहे। 8 नवंबर ते कराची में गॾु थी वसीलनि जी मालिकी लाइ आवाज़ उथारियो वेंदो। फुल में क़ौम परस्त तंज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जो बेटन ते कब्ज़े ख़िलाफ़ मुज़ाहिरो। आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुज़ाहिरे खे ख़िताब दौरान डॉक्टर न्याज़ कालाणी, पूनल सारियो ऐं ॿियनि अॻुवाणनि चयो आहे त तरक़ी जे नाले ते सिंध जे वसीलनि ते कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। वफ़ाक़ी हुकूमत ऐं PP सरकार पंहिंजी पॉलिसी दुरुस्त कनि। सिंध जा माण्हू सुजाॻ आहिनि। क़ौम परस्त तंज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि तरफ़ां अथॉरिटी ऑर्डिनेंस जी वापसी ताईं एहतिजाज जारी रखण जो ऐलान। सॻियूं भरिसां घिटी मां गुज़रण तां जहिड़े दौरान ॻोठाणो असद अली भागत कदल, 2 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ मेणी डेरो में भागत बिरादरी जे 2 धुरनि विच में खूनी झेड़ो थियो। मक़तूल ॻोठाणे जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। चर्स ऐसी चीज़ है जो बीमारी में भी बड़ा काम आता है। कोरोना वायरस का इलाज इसको करार दिया है इसराइली भाई। चर्स जो है वो ऐसी चीज़ है बहुत सारे लोग इस्तेमाल कर, मिसाल के तौर पे मज़ारों में इस्तेमाल होती है। इसकी आमदोरफ्त जो है लोग बहुत पीते हैं इसको। 10 ग्राम अगर एक शरीफ आदमी की जेब में है तो पुलिस वाले भी तंग न करें और वो जलालत से बच जाए। तो मेरी ये अदालत से इस्तदा थी, आप इसको मेहरबानी करें और 10 ग्राम चर्स को डीक्रिमिनलाइज करें। घटि में घटि 10 ग्राम चर्स पीअण ऐं रखण जी इजाज़त ॾियो। कराची जो शहरी गुलाम असगर चर्स पीअण जी इजाज़त वठण लाइ सिंध हाई कोर्ट पहुची वियो। दरख़्वास्त में 10 ग्राम चर्स रखण ते ॾंड ख़तमु करण जी इस्तदा। अदालत दरख़्वास्त गुज़ार ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त तव्हां कहिड़ी दरख़्वास्त खणी आया आहियो? छा तव्हां चाहियो था त सभु माण्हू चर्स पीअण शुरू कनि? ॿुधायो त तव्हां ते केतिरो ॾंड लॻायूं? दरख़्वास्त गुज़ार गुलाम असगर चयो त ग़रीब माण्हू आहियां, अवामी मफ़ादनि जी दरख़्वास्त खणी आयो आहियां। शरीफ़ माण्हू बि चर्स पीअंदा आहिनि, खेनि पुलिस तंग करे थी। दुनिया जे खोड़ मुल्कनि में चर्स पीअण जी इजाज़त आहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर माफ़ ॾींदे चयो त तव्हांखे चर्स पीअणो आहे त उन्हनि मुल्कनि में हलिया वञो जिते इजाज़त आहे। अदालत दरख़्वास्त रद्द करे छॾी। नवाबशाह में AVLC जी कार चोर नेटवर्क ख़िलाफ़ कार्रवाई। रिटायर्ड SHO जो पुटु आसिफ अली ऐं भाइटो ज़ोहेब जमाली गिरफ़्तार। AVLC जी टीम गिरफ़्तार जवाबदारनि खे कराची मुंतक़िल करे छॾियो। आसिफ जमाली वटां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोरी थियल 3 कारूं हथ करण जी दावा। AVLC अख़्तियारनि जो चवणु आहे त नवाबशाह में रिटायर्ड SHO ख़ान मोहम्मद जमाली जा 2 पुट रूपोश थी विया आहिनि। संदनि ॻोल्हा कई पई वञे। नवाबशाह पुलिस AVLC टीम जी कार्रवाई खां ॼाण।
कोटड़ी में मुअल जानवरनि जो गोश्त विकिरो थियण जो इंकशाफ। पुलिस बिन कासाइन मक़बूल ऐं इरफान यूसुफज़ई खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त शहर जी शिकायत ते मुअल जानवरनि जो गोश्त विकिरो थियण ख़िलाफ़ कार्रवाई कई। लियाकत रोड ते छापनि दौरान बदबूदार गोश्त हथ कयो वियो। गिरफ़्तार कासाइन खां जांच जारी। ऐं जेकबाज DHO ते रिश्वत वठण जो इल्ज़ाम। लेडी हेल्थ वर्कर्स DHO ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आयूं। क़ौमी शाहराह ते धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहिजी वयूं। केतिरी देरि ताईं ट्रैफ़िक मुअतल। लेडी हेल्थ वर्कर्स तरफ़ां DHO ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त DHO 5 महीननि खां पघार ऐं डिफरेंस बिल्स जी मद में रिश्वत घुरी रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। लेडी हेल्थ वर्कर्स तरफ़ां DHO ख़िलाफ़ कार्रवाई ताईं एहतजाज जारी रखण जो चिताव।